उच वञी पैसा खणी आ त रात जो डोज़ वठी जाओ। केड़ो माणे पैसा कमाई आई आ, मूं वटि नाहिन पैसा। करण चाची पैसा ॾे थी या विझां कुआड़ीअ में गन? मूं वटि को दुकान आहे छा? मूं वटि पैसा किथां आया? छॾ हाणे या मूंसां ड्रामेबाज़ी न कर। मूंखे ख़बर आहे नो आहे नो त मूंखे सालार ख़ान पैसा अलॻि ॾींदो आहे ऐं तोखे दशकश अलॻि कराईंदो आहे, सम्झी? ख़बर आहे मूंखे। मूं वटि हिकु रुपयो बि नाहे, मूंसां घणो बहस न कर। पैसा ॾींदी आहीं या बि थी ॾे त खणा मां लट। ॾिसां त तूं कीअं नथी ॾे पैसा। ॾे थी या भञाए जो मथो। मूं वटि पैसा न हूंदा त मां किथां आणियां तोखे पैसा? कसम खण त तो वटि पैसा न आहिनि। कसम सां मूं वटि पैसा न आहिनि। त पोइ हल रहे सालार ख़ान पुट। मां न हलंदसि उन बगड़दा। तोखे हलणो ई पवंदो, सम्झी? मूं कसम खणी छॾियो आहे, मां न वेंदसि सालार जे बंगले ते। हलंदो त तुंहिंजो पीर बि ॾिसां त कीअं नथी हले। हल खुदा जो कोई कहर पए, शर्म कर थोड़ी। जुत्ती पाए जल्दी कर। न सेतन जुत्ती पाए पंहिंजे पेर में। सर उन में हथ विझण सां इलाइक़े जी सियासी धुरनि में वॾो गोड़ पइजी वेंदो ऐं सर सोशल मीडिया ते असांजे खिलाफ़ मुहिम बि हली सघे थी। जी सर, मां छापो हणी रहे सालार ख़ान खे गिरफ़्तार कंदुसि। ओके सर। हाणे ख़बर पवंदी सालार ख़ान खे त सोढल कहिड़ी शइ आहे, छो त सोढल हिकु शिकारी बाज़ आहे। उहो शिकारी बाज़ जेको आसमान तां उॾरी धरतीअ तां पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। खैर ता है कारे कोड़ी खंदी वाह अटी पए थी। अज मोने सालिया के न मारियो ना तो मुझो नालो तगियो कोने। पर बाबा मामे सालिया कयो छाए? वरी हा छोरी भजी वई थस। मां तो चवा तो तने छोरी के जणियो छो सालिया? कुछ त अकुल का कम वठ। सदोरी तुजी भेण जी थिया तो पो सालिया ने छोरी जी परवरिश एड़ी कई छो? अज त माने सालिया जो मथो तो फाड़या। बाबा इनमें मामे सालिया जो कोडो कोने को। काका औलाद नाफरमान थी दिया। अरे बारियास कोन थो। ने सालू जो नक त कपे जान। बाबा धूड़ वञी पाए केड़ो असां उनन सा मिट्टी कंदासे। अरे ने परमो खे त वठी अचो। उन्हे जो त नको कपिया। संभाले छोरा मायूं कोन था सघन। वरी पिरह सां मिली रसन ते केस था कन छो? बाबा वञा तू वे। बाबा तू छॾ न मूंखे। तू वे था तो मां पर को वठी ता। हल हल। हेलो सुल्तान पियो ॻाल्हाए। खैर ताहिब हिन टाइम फोन कई थई? दरअसल मूं तव्हांखे फोन इन जे करे कई आहे त मां तव्हांखे एहसास ॾियारे सघां त मां तव्हां सां गॾु आहियां। मूंखे इहो एहसास आहे। जॾहिं बि तव्हां को बि ख़तरो महसूसु कयो न त तव्हां मूंखे कॉल करे सघो था। जी मूंखे ख़बर आहे, पर छा मां
तव्हांखे आधी मांजी कॉल करे सघां थी? जी बिल्कुल। ठीकु आहे, ख्याल रखण लाइ महिरबानी। दरवाज़ो चङी तरह लॉक करे पोइ सुम्ही रहिजो। हा, दरवाज़ो लॉक करे छॾियो अथमि ऐं पिस्टल बि लोड करे रखी अथमि। इहो सुठो कयो अथव। हाणे मां आराम करण थी चाहियां। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। बाबा मानी त खाओ। मूंखे बुख न आहे पुत्र। बाबा रात बि तव्हां कुझु न आहे खाधो। जेको थियणो हो सो त थी वियो, बाक़ी ये बुखे रहण सां कहिड़ो फ़ाइदो? पेट खाली न आहे पुत्र, ज़हर सां भरे पियो आहे। अदा भला तव्हां त खाओ मानी, तव्हां बि कल्ह खां कुझु न आहे खाधो। मुंहिंजो पेट बि ज़हर सां भरे पियो आहे। जेसी ताईं हिन निभागी सदोरी खे न मारींदुसि न, ओसी ताईं मुंहिंजे अंदर जी बाहि कोन विसांदी। अवां हरू भरू पंहिंजी जान छो था जलायो? इन्हे समझो त सदोरी ॼाई न हुई। असांजे सम्झण सां छा थियो? दुनिया वारा त असांजो मुंहुं ई पटे विया आहिनि। हाणे त बस हिकिड़ी दुआ आहे, जल्द मालिक पाण ॾे घुराए। बाबा छो था अहिड़ियूं दुआऊं घुरो? अल्लाह साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे। अल्लाह साईं तव्हांखे मुंहिंजी हयाती बि ॾे। बाबा बाबा मां हाणे वञा थो। जेकॾहिं देर सवेर थी बि वञे न त तव्हां परेशान न थिजो। अदा खुदा जे वास्ते को अहिड़ो कदम न खणजांइ जो वरी को असांजे लाइ परेशानीअ जो सबबु थी वञे। मां बि गाह मुट करे थो अचां। बकरियूं बि काल खां बुख ते आहिनि। माल भटारे कहिड़ो ॾोह कयो। बाबा अदा पर मानी त खाई वञो न। ॿुधाए किथे आहे वॾेरो सालार? रेस घर आहे साहब। घर आहे कू न ॻाल्हाए। साहब अदा रेस वॾो घर आहे, हींअर हिते न आहे। साहब बंगले में हे ॿ माण्हू आहिनि, ॿियो केरु बि न आहे। ठीकु आहे, वठी हलो हिननि खे। लगे थो छोरे खे अॼु वरी नशो कोन मिलियो आहे। नशो को सस्तो आहे छा? रोज़ाना हिन खे मिलंदो। बाक़ी तूं वरी कहिड़े मर्ज़ जी दवा आहीं? हा, 4 मानियूं वेले ते खायो खायो डंडी थियो वेठी आई। मुड़स जो त ज़रा बि एहसास अथई तोखे? मां कहिड़ो एहसास कयां तुंहिंजे पुट जो? मुंहिंजो एहसास कयो अथई? नशो हाणे ॾीस नशो। मुंहिंजी ज़िंदगी त तव्हां बर्बाद करे छॾी। हाणे खणी मूंखे माफ़ कयो, मूं ते रहम कयो। कुछ भी हुजे मूंखे पैसा खपनि। पैसा खपनि किथां आणिया पैसा? को हिकिड़ो ॾींहुं हुजे त पिनी सिनी आणे ॾे। रोज़ रोज़ मूंखे केरु कोन ॾींदो। रोज़ रोज़ किथां पैसा आणींदसि? प्रिया मूंखे तूं पैसा ॾे न। मूंखे मुंहिंजी खुराक खपे प्रिया। देसी खपे या विलायती, मतिलबु मूंखे खपे। मूं वटि कख बि कोन्हे। हिकिड़ी इज़त हुई, हो बि तूं नीलाम करे छॾी। मूं वटि कुझु न आहे हाणे बचो जेको मां तव्हांखे ॾियां।
तूं सुल्तान जे ॿकरियुनि मां वञी हिकिड़ी ॿकरी खायाइसि त मां विकिणी पंहिंजो डोज़ पूरो कयां न। हा ओए हे इहा बा कम जी ॻाल्हि कई अथई। हा ॻाल्हि त ॿुध, छोरी वारो कर, वञ सुल्तान जे ने हेतिरियूं ॿकरियूं अथसि ने, मां हिकिड़ी ॿकरी काए अचु। जेकॾहिं ने वलर मां हिकिड़ी वेसि त कहिड़ी थी। ऐं घोरी मुंहिंजे पुट तां सुल्तान बशू खे पंहिंजी बकरी छो ॾींदो? कहिड़ो बशू सुल्तान जे चाचे जो पुटु आहे। हाँ जवाब त कीअं थी ॾे? ॾिसां कीअं नथी तूं ॿकरी काए अची। आ बशू उथी मूंखे सोंटो त खणी ॾे, पोइ ॾिसां त कीअं थी डोड़ंदी वञे। हा मां सोंटी हुजे साण त गॾु गोई न करे खणो अहिड़ो नंढो को। जवाब थी ॾी मूंखे। हा हिनखे खुटी खयो बीठी अथसि। चाचा हिम्मत न हार, ज़ालिम जी उमिरि घटि थींदी आहे ऐं ज़ालिम जल्दी पंहिंजे अंजाम ते पहुची वेंदा आहिनि ऐं इन ज़ालिमनि जो अंजाम बुरो थींदो आहे। अल्लाह पुॼंदो सालार कमज़ोरनि खे पंहिंजो ॾाढ थो ॾेखारे। सालार पंहिंजो ॾाढ केतिरो बि छो न ॾेखारे, पर रब खां ॾाढो न आहे चाचा। केॾो बि ज़ुल्म छो न करे, पर असां आण कोन मञीदासीं। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध में को आगाह जो ॾींहुं बांभण बरोचंदसि। पुट ॿुड़ी हाणे असां बर्बाद थी चुका आहियूं। धूड़ वञी पाए सालार, अलाह नियत ॾींदुसि। तूं केसनि तां हथ खण पुट। न चाचा, हार में असां न आहियूं, असां हार में बि शहीद थी मरंदासीं। हारे त सालार पे हू खाली खोखो थी चुको आहे। हाणे त सालार वटि कुझु बि न आहे, नोड़ी सॼी सड़ी वई आहे, बसि वञी वटि बची आहे। हुनजो त वार बि विंगो न आहे, न हुनखे पुलिस थी चए ऐं न वरी हू हीणो थियो आहे। हू हीणो थींदो चाचा, सालार हिन दर ते ईंदो, हू तोखां पिरह खां मूंखां माफ़ी वठंदो। तूं हिकु न चाचा, सॼो राज न सालार जो हशर ॾिसंदो, पोइ न सालार मां सभिनि जी जिंद छुटी पवंदी। अल्लाह सॼो जिस्म सूर पियो करे, ॿिनि ॾींहंनि खां मूं कुझु बि न खाधो। चाचा तूं आराम कर, मां तुंहिंजे लाइ खीर खणी थो अचां। आराम करे पोइ उथंदे न, पोइ तोखे मानी बि खारायां, ठीकु आहे? ज़मीन जा कागज़ किथे आहिनि? कंहिंजी ज़मीन? असां वारी ज़मीन जेका तूं फॿाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे। तुंहिंजी ज़मीन जा कागज़ मूं वटि न आहिनि। मूं वटि त मुंहिंजी ज़मीन जा कागज़ आहिनि जेका मूं बाबा साईं खे ख़रीद कई हुई। हा उहा ई ज़मीन, उन ज़मीन जा कागज़ मुंहिंजे हवाले कर त मां बाबा जो फोती खातो ठहिराए ज़मीन विरहायां ऐं तुंहिंजो हिसो तोखे बि मिली वेंदो। माफ़ कजां सालार खान, बाबा जे नाले त ज़मीन जो हिकु जिरेब बि न आहे। सॼी ज़मीन मुंहिंजी आहे, मूं अकेलीअ जी। तूं छाजो फोती खातो ठाराईंदे? हाँ मूंसां इहे ड्रामेबाज़ियूं न कर महिरो। इज़त सां चवां थो त कागज़ मुंहिंजे हवाले कर, न त मां ज़बरदस्ती कागज़ तोखां खसे वठंदुसि। अहिड़ो अंदाज़ो सिर्फ़ मूंखे ई न, बाबा साईं खे बि हो। तंहिं करे बाबा साईं ज़मीन विकिरो करे मूंखे ॾिनी हुई। जेकॾहिं तो मूंखे ज़मीन न ॾिनी न त मां तोखे उफट मारे छॾींदुसि। कोई बि ज़मीन तोखे कोन मिलंदी। मूं वसियत लिखी छॾी आहे, मुंहिंजे मरण खां पोइ ज़मीन फलाही इदारे ॾे वेंदी। हाणे जेको तूं दाणो खाई पियो न, मुंहिंजे मरण खां पोइ उहो दाणो बि तोखे नसीब न थींदो। तुंहिंजो मां अहिड़ो हशर कंदुसि, हमेशह यादि रखंदी। सालार बंद कर ये दाबा ॾियण।
ये तुझे दाबन में अचण वारी ना आहे। तू हिनखे जलेबी हिनखे त मां ज़हर थी खणी अचां। अॼु हिनखे ज़बरदस्ती ज़हर पीआरे मारे था छॾियऊंसि। तो जहिड़ो बेवकूफ़ सालार खान न आहे जो पंहिंजे ई पेर ते कुहाड़ो हणंदो। अॼु तव्हां मूंखे मारे छॾींदा, सुभाणे फलाही इदारे वारा तव्हां ॿिन्हिनि खे त धिका ॾेई कढी छॾींदा ऐं पोइ तव्हां ॿई दर दर जा धिका खाईंदव। तुंहिंजे हथनि खे ॾिसण खां त बहितर आहे असां दर दर जा धिका खां। तोखे त मां मारींदसि, पोइ भली असांखे हिकिड़ो बनीअ जो ॿारो बि न मिले। मेहरू एतिरी कमज़ोर बि न आहे जो तो ॼणनि जे हथां मरी वञे। खणी आ ज़हर और पंहिंजो शौक़ु इहो पूरो। ठीकु आहे त पोइ अॼु हिकु हिकाणी थींदी। अॼु आर या पार मां हींअर ई ज़हर थी खणी अचां ऐं तुंहिंजे निड़ीअ ते लत थी ॾियां। भली आई रड़ियूं करे ॻाल्हाइण वारी। मेरो घटि नथी थी। हाणे तूं ॾिस त मां ज़मीन कीअं थो विकिणां। पर हू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। हक़ीक़त इहा आहे सुल्तान त सदोरी असांजी न आहे, न ई असांजी थींदी। समित त सदोरी असांजे लाइ मरी वई। बराबरि, सदोरी तुंहिंजी माउ जी धीउ न आहे, पर तुंहिंजे पीउ जी धीउ त आहे न। वेगी सही पर उहा तुंहिंजी भेण आहे। उहा मुई न आहे, उहा ज़िंदा आहे। जंहिं असांजूं इज़तूं लीड़ियूं कयूं, जंहिं असांजा पटका धूड़ कया, जंहिं असांजा कंधु झुकाया, उहा भेण त छा कंहिं बि रिश्ते जे लाइक़ु न आहे। केरु थो चए त सदोरी भॼी वई आहे? मां थो चवां। मुंहिंजा भाउ तो वटि साबिती कहिड़ी आहे? सबूत को बि न आहे। बसि मां चवां थो भॼी वई आहे त भॼी वई आहे। पर आऊं थो चवां त सदोरी अगवा थी वई आहे ऐं इहा बि असांजे दुश्मननि जी चाल आहे। तो वटि कहिड़ो सबूत आहे त सदोरी अगवा थी वई आहे? सुल्तान भाउ, अॻे बि सदोरी अगवा कोन थी, पर असां शर्म हया गैरत जे करे कुछासीं कोन। अॻ में बि उहा अगवा थी हुई, छोजो न सबूत तो वटि हुयो न मूं वटि हुयो। यार मां सदोरी खे ॻोल्हींदुसि। जेकॾहिं मिली वञे त महिरबानी करे असांजे ॻोठ न वठी अचांसीं, छोजो मूं कसम खयो आहे त सदोरी जिते बि मिली उनखे उन महल उते ई पूरो कंदुसि। पर हू चई छॾियो सम्झ लोह ते लीक अची वई। परू, ओ परू, लभे लूणक कान सदा मरियड़े ते। हाणे मथे के हथ ॾेई वेठो आ। मां चवां थी संदरो बद खण लठ, न त इहा मिमड़ी हथनि मां निकिरी वेंदई। बानो जेका ना सां छॾी उनखे कातीअ सां नाहे को। महिरू मुंहिंजी भेण आहे, ख़बर आहे त उहा किथे मरंदी। सुगो मूंखे सोचण ॾे। चांहि बि पी ऐं सोच बि। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेसीं ताईं डंडो न खणंदी न, या महिरू सिधी कान थींदई। तूं त डंडा थी चई, पर जेकॾहिं मूंखे ज़रूरत पई त मां बंदूक बि खणंदुसि, पर मां महिरू खां ज़मीन ज़रूर लिखाईंदुसि। मां त चवां थी देर न कर, ॾेस कुत्ते वारी पुड़ी। ॿुधई कोन, महिरू चवे पई त हुनजे मरण खां पोइ सॼी ज़मीन फलाही इदारे जे हवाले थी वेंदी। पोइ त असांखे कख बि नसीब न थींदो। कूड़ी थई, पहिरें नंबर जी कूड़ी थई। मिड़ई तो सां हणी छॾियई। ईअं कीअं सॼी मिल्कियत ख़ैरात कंदी, भाइरनि जो हक़ खाईंदी, शर्म कोन ईंदुसि। बानू, महिरू ॾाढी ज़िदी आहे। जॾहिं हुन सां मां का अहिड़ी हरकत महसूस कई आहे, तॾहिं त हुन इहो कदम खयो आहे। पक तो का न का हरकत कई हूंदी। ॿुधाए, कई हूंदई का न का हरकत? हा सालार, मां त कर कई हुई। ज़हर बि ॾिनो हुयो मांसि, पर निभागीअ उहो पाणी ई न पीतो। बानू, हुअ तोखां वधीक होशियार। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ, न त असां रोड ते अची वेंदासीं। ठीकु आहे,
पर तोखे भी जेको करणो आहे न जल्दी कर, मां वधीक इंतजार नथी करे सघां। करे छा जेको करणो आहे जल्दी कर, वॾी तकड़ आहे न मां वटि। सॼो ॾींहुं ट्राटा पैसा। हेलो, सूबेदार सोडल पियो ॻाल्हायां। तूं केरु? सूबेदार साहब, मां गोहर पियो ॻाल्हायां। गोहर तो ॻाल्हाईं? ॻाल्हाए ॻाल्हाए गोहर ॻाल्हाए, वक़्तु अथई। जॾहिं असांजो वक़्तु शुरू थियो न, पोइ तुंहिंजी बोलती बंदि थी वेंदई। सूबेदार साहब, तो सुठो नाहे कयो। सालार खान को अहिड़ो तेड़ो माण्हू नाहे जो तूं मुंहिंजे बंगले ते छापो हयो। वो सालार खान जे बंगले ते छापो हणी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे असां बि तोसां सुठो कोन कंदासीं। अड़े शींहं जॾहिं गिदड़नि जी भभकिन खां डिॼंदा न, त हुकुमरानी कीअं कनि? मां चवां थो हिकदमि वरियाम खे आज़ाद कर, न त को बि केस कोन्हे को। तूं गिरफ़्तारी ॾे त मां वरियाम खे छॾियां थो। उन खे त असां एफ़ज़े में वरितो आहे न। मतिलबु इन जो इहो थियो त तूं इज़त सां वरियाम खे कोन छॾींदे। इज़त? इज़त मां चोर लोफर छा ॼाणे। 20,000 रुपया खणी आए वरियाम खे वठी वञ। इहो तोखे रहे सालार खान जो हुकुम आहे त तूं वरियाम खे आज़ाद कर। रहे सालार खान खे सरकार सगोरी जो बि हुकुम ॿुधाए छॾ। चइजांइसि त इज़त सां पंहिंजी गिरफ़्तारी ॾे। जेकॾहिं न त मां हुनजे घर ते रेड कंदुसि। ज़ुबान संभाले ॻाल्हाए सोडल, न त तुंहिंजा वाका सॼी दुनिया ॿुधंदी। मां बि वॾे वाके थो चवां त मां कंहिं बि ॾोहारी खे कोन छॾींदुमि। हाणे मुंहिंजो अॻियों टारगेट हाणे तूं आहीं। तूं जे नौकरी तोखे प्यारी नाहे न, पोइ भले इहो शौक़ बि पूरो करे ॾिस। नौकरी बचायां? पहिरियां तूं पंहिंजो पाण खे बचाए। तोखे इहा ख़बर नाहे त सूबेदार सोडल हिकु शिकारी बाज़ आहे, जेको आसमान तां उॾरी धरतीअ तां पंहिंजे शिकार खे खंभे खणी वेंदो आहे। खंभे खणी वेंदो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।